अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सभु ठीकु ठाक हूंदा। दोस्तों अॼु के हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां मूसा ख़ान उर्फ़ याया भुट्टो जी कहाणी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगरि तव्हां असांजे इन यूट्यूब चैनल अयाज़ अहमद चाचर चैनल ते पहिरियों दफ़ो आयल आहियो त महिरबानी करे असांजे इन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो पियो हलां त मूसा ख़ान जेको आहे खैरपुर सां ताल्लुक़ रखे थो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जी सिर्फ़ु ड्रामनि वारी मां ज़िंदगी ॾिसण वारो आहियां। लाइव ते हिन जो ॿियो वीडियो ठाहियूं पिया जेको तमामु जल्द असांजे चैनल ते अपलोड थियण वारो आहे। दोस्तों मूसा ख़ान जो जेको ड्रामो एक्शन वारो हुयो उहो हुयो वक़ूरियल वजूद ऐं हुन खां पोइ हिन खे पत्थर दुनिया में रोल ॾिनो वियो। काफ़ी दोस्तनि जो चवणु हूंदा त मूसा ख़ान पत्थर दुनिया में आख़िरी क़िस्त ताईं हलियो, पर मूसा ख़ान जो इंतकाल बि 2010 में थियो हुयो। पर काफ़ी दोस्तनि जो चवणु आहे त पत्थर दुनिया ड्रामो जेको आहे 2012 ताईं हलियो हो, त पोइ मूसा ख़ान 2012 ताईं कीअं हुयो। त उन्हनि दोस्तनि खे इहो मैसेज जो जवाबु ॾींदो हलां त दोस्तों रिकॉर्डिंग अॻु कथी जी काफ़ी थियल हुई। जीअं त ड्रामे में जेको आहे मूसा ख़ान जो पार्ट हर क़िस्त में अॻे रिकॉर्डिंग थियल हुयो, पोइ हिनखे जेको आहे बीमारी जेको आहे थी हुई ऐं हुन खां पोइ जेको आहे हिन जो इंतकाल थियो हुयो। सो दोस्तों कीअं लॻो वीडियो? उमेद करियां पियो ठीकु ठाक लॻो हूंदो। अगरि सुठो लॻो आहे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल अयाज़ अहमद ऑफिशियल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। वॾी महिरबानी।